सर ही ॿ स्कीमूं आहिनि जेकी हिकिड़ी PC1 में अप्रूव थी वियूं आहिनि जिनकी कॉस्ट आहे 99.701 मिलियन। इन में सर हिकिड़ो ऑडिटोरियम हॉल आहे जंहिंजी लेंथ 110 फुट बाय 66 जेको आहे लेंथ जी आहे। उन में तक़रीबन 450 खां 500 ॿारनि जी कैपेसिटी आहे। उन 99 मिलियन में रिवेन्यू साइड ते 100 मिलियन जी जेको आहे सो उन में कॉस्ट आहे। सर 99.703 टोटल कॉस्ट है। उनमें कैपिटल साइड ते 84.625 मिलियन कॉस्ट है। माइक अचे थी यार। PC1 जी है 99.703। उन कैपिटल कॉस्ट जो है सो 84.625 जैमें ऑडिटोरियम हॉल और लाइब्रेरी हॉल ठहंदा। उन रेवेन्यू कास्ट में 10 मिलियन जो है रेवेन्यू कास्ट है। टोटल मिलाए कर ऐसे 99.703 कॉस्ट थिए थी। ऑडिटोरियम हॉल जो 7203 प्लंथ एरिया के हिसाब से है। उनमें स्टेज ऑडिटोरियम हॉल जो पूरो हॉल और तकरीबन 450 का 500 ॿारनि जी कैपेसिटी है। सिटिंग एरिया 450-500 ॿारनि जी है। लाइब्रेरी में असां 60 बाय 45 एरिया जो हॉल था ठहिरायूं। उनमें में बुक्स जो जेका एरिया है उनमें 25 बाय 25 जो हिकिड़ो हॉल है। तकरीबन टोटल एरिया हिन जो बीहे थो 5000 स्क्वायर फीट। सर या डिटेल सर इन ऑडिटोरियम हॉल और लाइब्रेरी हॉल जी सां मुंसलिक कई हुई है। इन जो ड्यूरेशन 2 साल है। 2 साल जो पीरियड है इनमें। उन में भी जेके असांखे कॉस्ट मिलंदी है स्टेप बाय स्टेप मिलंदा आहिनि। पहिरें साल में 25% जी असांखे मिली वेंदी आहे। त 4 किस्तनि में असांखे 25% जे हिसाब सां अमाउंट मिलंदो आहे। त 2 साल जे टाइम में असांखे ही कंप्लीट करण जो टाइम मिलियो आहे। बाक़ी अॻिते जीअं कमु हलंदा हलंदा तीअं स्टेप टू स्टेप तव्हांखे जी। इन में इलेक्ट्रिक वर्क, सैनिटरी वर्क और कंस्ट्रक्शन साइट टोटली इन में इंक्लूड आहे जी। बाक़ी जेको फर्नीचर वग़ैरह आहिनि उहे रेवेन्यू कॉस्ट में अचनि था। पोइ जॾहिं स्कीम कंप्लीट थी वञे त पोइ इहा इन्हनि ते रेवेन्यू कास्ट लिखियलु आहे। बिल्कुल सर। बुक्स एंड अलमारी है सर। यो जो कास्ट अप्रूव थी है हींअर तो सर यही कॉस्ट है। उन जे अंदर ही रहना पवंदो। डे बाय डे जेकॾहिं कोई इशूज़ अचन था को मार्केट रेट के हवाले से थी सघो ही रिवीजन में असांखे वञिणो पइजी वञे। सर रेवेन्यू साइड ते डायरेक्टर कॉलेजेस कंदा और कंस्ट्रक्शन साइड ते कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट। सर ॿियो कुछ ही ब्रीफिंग इन हवाले से ठीक सर।